अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कना दोस्तों। तो बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़। त पापनगर में तव्हां हिकु भेरो ॿीहर ॾिसंदो त शाहनवाज़ खान पुलिस सां गॾु जेको आहे त बालाज खान जी ताक़त अचे थो ऐं बालाज खान खे गिरफ़्तार करण जे लाइ उल्टो हू पाण फासे थो ऐं पाण ई क़ैद में पए थो बालाज खान जंहिंमें आम माण्हू ॿधल आहिनि। ऐं खुराम खान जेको बालाज खान जो भाउ हुयो उहो ॿधल हुयो, उहो मरी चुको आहे। जॾहिं शाहनवाज़ खान जॾहिं उन क़ैद कयो वेंदो आहे, उहो ॾिसंदो त खुराम खान क़ैद में न आहे। हू क़ैदियुनि खां पुछा कंदो त हू मुंहिंजो वॾो भाउ जेको खुराम खान उहो काॾे वियो। त हू हुनखे चवंदा त बालाज खान खे घणा ॾींहं अॻु बालाज खान हुनखे मारे चुको आहे। त हुनजूं आहियूं वताल थी वेंदियूं ऐं क़ैदी हुनखे चवंदा त तूं बि असांजे लाइ कुझु नथो करे सघीं। तंहिंजे करे हू चवंदो त मां तव्हांजे लाइ ई कुझु करणु आयो हुउसि, पर बालाज खान एतिरो ज़ालिम आहे, रत जा रिश्ता विसारे वेठो आहे जो मूंखे बि हिन क़ैद में हाणे बंदि कयो वियो आहे। ॿिए पासे दोस्त मल्हार ऐं शेरदिल इहो चवंदा त ज़ुल्म जी तेग तपी चुकी आहे। इन खां पहिरीं जो बालाज खान समूरा ॻोठारा क़ैद करे इन खां अॻु में उनजो तख़्तु ऊंधो करण में देरि न कयूं। मतां हू सभिनी ॻोठारनि खे नुक़सानु पहुचाइण में कामयाबु वञे ऐं असां ॾिसंदा रहिजी वञूं। हाणे तमामु जल्द शेरदिल ऐं मल्हार जेको आहे त बालाज खान ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खणंदा दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव मंठार खे पंहिंजी महबूबा चवंदी त तूं माना बाबा जी ग़ुलामी छॾे ॾे, छो त तूं बाबा जी ग़ुलामी कंदे तूं बि इंसानियत मां हैवान थी वियो आहीं। तंहिंजे चवंदो त मंठार चवंदो त जेकॾहिं मां तुंहिंजे पीउ जी ग़ुलामी छॾे ॾिनी त तुंहिंजे दीदार खां महरूम थी वेंदुसि। इन जे करे मां हैवान थियणु पसंदि कंदुसि, पर तुंहिंजे पीउ जी ग़ुलामी नथो छॾे सघां। जी दोस्तों, त बालाज खान जी धीउ बालाज सां बग़ावत करे रही आहे, उनखे यादि ॾियाराए रही आहे त रत जे रिश्तनि जी क़ुर्बानी ॾेई ऐं मिल्कियत ठाहिण वारा तूं मिल्कियत इहा काॾे कंदे। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।